कमालदेरो खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गनी मर्री। कमालदेरो मीडिया हाउस ते हिंगोरजा ऐं सोबोदेरो पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज। कमालदेरो मीडिया हाउस ते हिंगोरजा ऐं सोबोदेरो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे गुलाम शबीर सामटियो, पठान सामटियो, ख़ालिद सामटियो, मोहम्मद आशिम सामटियो, हकीम सामटियो, नदीम सामटियो, नल सामटियो, उबैद गोपांग, अख्तियार अबड़ो, तारिक गोपांग ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं पहिरियां हिंगोरजा ऐं सोबोदेरो पुलिस गॾियल कार्रवाई करे 60 सालनि जी उमिरि रसीदा सोबो सामटियो खे फुर जे वारदात ॼाणाए खेसि हाफ फ्राई करण जी सां गॾु काफ़ी तशदुद जो कयो ऐं जंहिं करे सोबो सामटियो फोत थी वियो। एहतजाज कंदड़ वधीक ॻाल्हाईंदे चयो त पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे। पीरसन खे वॾी बेदर्दी सां मारियो वियो आहे। पुलिस पंहिंजा फ़ैसिला पाण पई करे। हुननि SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध ऐं निगरान वज़ीर आला खां मुतालबो कयो कंदे चयो त हिंगोर जो सोबोदेरो वाक़िए में मुलविस पुलिस अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे सोबो सामटियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे।